जज़ाकल्ला जज़ाकल्ला। दोस्तन के गुज़ारिश है परे न वञो, छांव जो सहारो न वठो, मेहरबानी फरमाए अल्लाह जो रहमत हुजनि तव्हांजे मथां। हे विचो पिंडाल ख़ाली आहे, बस इंशाअल्लाह 10 मिनटनि में नमाज जो सिलसिलो थींदो आहे। वॾो को प्रोग्राम एतिरो कोन्हे जो लंबो चौड़ो प्रोग्राम हुजे, न मखसूस ख़ासि इबादत आहे अल्लाह जी जेका तव्हां असां कंदासीं। हे पिंडाल भरियो त नमाज शुरू कयूं। जेका जमात दरवाज़े खां अची रही आहे मेहरबानी फरमाए हे विचो पिंडाल भरियो, विचो पिंडाल भरींदो इंशाअल्लाह नमाज शुरू थींदा। जीअं झुड़ लथो आहे, सिज चढ़ियो आहे, तपश थी आहे। मेहरबानी फरमाए मेहरबानी फरमाए मेहरबानी फरमाए अल्लाह जो रहमत हुजनि। तव्हां पिंडाल भरियो त इंशाअल्लाह नमाज शुरू कयूं। अल्लाह ताला हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह के फरमायो मुंहिंजो घर ठाह। खुदा फरमाइस इब्राहिम मुंहिंजो घर ठाह, बैतुल्लाह शरीफ अध में ठाहे पियो त हज़रत सैयदना इदरीस अलैहिस्सलाम आयसि, खुदा जो नबी आयसि। अबा केरु आयो? हज़रत इब्राहिम फरमाया असां अल्लाह जा नबी आहियूं, अल्लाह जो हुकुम थियो आहे त मुंहिंजो घर ठाहियो बैतुल्लाह शरीफ। त हज़रत इदरीस अल्लाह जो नबी हो, पूरे सल्तनत जो बादशाह हो। हज़रत इब्राहिम के चई त बाबा जे तव्हां अल्लाह जो नबी आहीं त भला शाहिदी ॾे, गवाह ॾे त तूं अल्लाह जो नबी आहे। पथरली ज़मीन ते, सरज़मीन ते, मके जी सरज़मीन ते हज़रत इब्राहिम हेॾे होॾे निहारियो, बनी बशर कोई बि कोन हो, रिढूं बीठियूं, रिढूं। भले में भली जेका वॾी रिढ हुई उनखे कन मां वठी हज़रत इदरीस जे साम्हूं अचे बिहारीस, चई क़िबला हे रिढ जेका आहे इहा तव्हांजी मुंहिंजी शाहिद ॾिनी त मां अल्लाह जो नबी आहियां। सुभान अल्लाह। हे रिढ शाहिद ॾींदी त मां अल्लाह जो नबी आहियां। हज़रत इदरीस जो त रिढ, चई हा रिढ, अरे रिढ मञे पई पर रिढ जा पुट नबी खे न पिया मञनि। हा जिसे रिढ ॻाल्हाईंदी, चई हा रिढ ॻाल्हाईंदी, मुंहिंजी शाहिद ॾिनी त मां वाकई अल्लाह जो नबी आहियां। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह ये रिढ जो साम्हूं आई। हज़रत इब्राहिम फरमाया त मन अंत, मां केरु आहियां। तफसीर कर्तबी इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफसीर कबीर में लिखियो त रिढ पंहिंजा ॿई पेर जेको आॾो वारा पेर हीअं मथे खणी अल्लाह जे नबी जे लाइ इशारो कई त हाज़ा इब्राहिम रसूलुल्लाह व खलीलुल्लाह, तूं अल्लाह जो रसूल बि आहीं, अल्लाह जो खलील बि आहीं। जंहिंजी शायदि रिढ जा जानवर, जंग जा जानवर जन, इहो नबी मक़ाम वारो हूंदो या न? अरे इहो नबी त पंहिंजे मक़ाम ते आहे। पर ख़ुदा फरमायो तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़ा बादहुम दरजात। अल्लाह तो फरमाए मां हिकिड़ा रसूल पैदा कया, उन्हनि खे ॿियनि खे फज़ीलत ॾिनी आहे, उन्हनि खे ॿियनि खे फज़ीलत ॾिनी आहे। पर जेको मुंहिंजो महबूब आहे इन जो शान ही निरालो, मुझे महबूब जो शान ही निरालो आहे। मुझे महबूब जो केरु हमसरी कोन्हे, मुझे आका जो को सानी कोन्हे। जज़ाकल्लाह। मां थोराए तो आइनी जमायतन जो तव्हांजो लतूं मुंहिंजूं अखियूं रब करीम तव्हांखे आबाद कंदो। बस इहो पिंडाल भरियो बाबा, इहो पिंडाल भरियो, ॾिसो था झुड़ सुरंदो थो अचे। महिरबानी, इहा ख़ुदा मोहलत ॾिनी आहे, थोरो टाइम ॾिनो अथई त सीता वारा निमाज़ पढ़ंदा, पोइ हाणे रब जी मर्ज़ी आहे, ख़ुदा खां केरु इनकार नथो करे सघे। अल्लाह साईं तव्हांखे आबाद फरमाईंदो। अल्लाह ताला जंहिंजी इज़त करे उनजी इज़त कबी। जंहिंजी अल्लाह क़ुर थो चवे त जंहिंजी मां अल्लाह इज़त कयां उनजी इज़त कयो। पोइ जेकॾहिं अल्लाह साईं एमएनए साहब जी इज़त कई आहे त असांजे मथां हक़ आहे त असां इज़त कयूं। मूंखां हिकिड़ो पियो जुमे जॾहिं तकरीर में चिठी लिखे त मौली साहब तूं वोट कंहिंखे ॾींदे, चओ त मां ॿुधायां। जेको मूं उनखे जवाबु ॾिनो
मौलवी साहब वोट कंहिंखे ॾींदे? वोट दिल जो अमानत आहे। मां चयो ता ॿाहिरि माण्हुनि खे वोट न ॾिबो आहे। वो मवाली जी ॻाल्हि आहे त मारे पोइ बि छा में कबो आहे। हे असांजा मोहसिन अॼुकल्ह जा न, घणे अरसे दराज़ खां असां हिननि जा ख़ादिम आहियूं। जनाब रेस अलाद कंबर अली खान लगारी साहिब मौसूफ, जनाब साईं एमएनए साहब इरफान लगारी साहब, साईं इमरान लगारी साहब, साईं डॉक्टर साहब, अल्लाह ताला इन्हनि जी इज़त कई आहे। असांजे मथां हक़ आहे त असां इन्हनि जी इज़त कयूं। ॿाहिरियों माण्हू असांजे फ़ाइदे में कॾहिं बि न ईंदो। इहो ॿुधी छॾ, कननि मां कपा वारी गफ़लत कढी छॾ। ॿाहिरियों माण्हू को बि शहर जे लाइ बका न कंदो, पर जेके पंहिंजा शहर जा मौज़िद हूंदा, मर जीव में, मौत में, फौत में, हर घड़ी में ॿियनि खे त छॾियो, पर हर ॻाल्हि में मोटर थी फुर थिए, बाहि थी लॻे। लख रहमतूं हुजनि रेस कंबर अली खान साहिब मौसूफ खे अलाह साईं जो रहमत जो उते ठका ठक पहुचे थो। अरे इहे तुंहिंजा मौज़िद शहर जा इहे पहुचनि था, ॿाहिरियां माण्हू कोन पहुचंदई। भली तो नोट कर, फ़कीर जी ॻाल्हि दिल ते लिखी छॾ। मां जहिड़ो हा या मरी वञा, इहे ॻाल्हि तोखे यादि ईंदी। जेके शहर जा मौज़िद आहिनि इहे तुंहिंजा हिमायती हूंदा, तुंहिंजा सजा हूंदा, तुंहिंजा ख़ैर ख़्वाह हूंदा। ॿार खे ताक़त न आहे जो तुंहिंजो को अंगल मञी छॾ। इज़त उहे माण्हू बि हुया जंहिंजी इज़त न थी, न मोटी आया। ओ मुंहिंजा सुणा, वो तो इज़्ज़ो मंत शाह, वो तो ज़िल्लो मंत शाह, बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इज़्ज़त जो मालिक भी अल्लाह हुआ, ज़िल्लत जो मालिक भी अल्लाह हुआ। अल्लाह जी मर्ज़ी आहे इज़्ज़त वारे खे बेसो बनाए। ख़ुदा जी मर्ज़ी आहे कि फ़कीर पिरंगर खे इज़्ज़त वाचे त अल्लाह जी मर्ज़ी आहे। हे ख़ुदा जी अता आहे, हे मुस्तफ़ा जी अता आहे। जेके अल्लाह इज़्ज़त ॾिए, असांजे मथां हक़ आहे त असां उन्हनि जी इज़्ज़त कयूं। दोस्तानी गिरामी, अल्लाह साईं जूं तव्हांजे मथां रहमत हूंदियूं। ईअं तव्हां न सम्झो त मौलवी साहब एमएलए साहब या साईं हाजी साहब कंबर अली खान ॾिसी ख़ुशामद करे। ख़ुशामद वारो मां माण्हू ई न आहियां था। मां सभिनी जो, नंढो हुजे अमीर हुजे तवंगर हुजे फ़क़ीर, मां सभिनी जो ख़ादिम आहे। छो जो असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि हीअं बाहि ॿधण जी वाट सेखारी आहे। असांखे फ़ुक़रा पंहिंजे मुर्शिदनि करीमनि इहो अदब सेखारियो आहे त जंहिंजी अज़ा इज़त करे तव्हांजे मथां हक़ आहे त तव्हां उनजी इज़त कयो था। हाँ, अल्लाह ताला का दुआ करो तो अल्लाह ताला असां तव्हांजे मथां पंहिंजो रहमतूं बरकतूं फरमाए। जेका जमायत अची रही आहे, महिरबानी करे आॾो भरियो त निमाज़ पढ़ो। हाणे जमायत पिंडाल भरिजी वियो आहे। 8:30 में बाक़ी 4 मिंट आहिनि। 4 मिंट, 8 लॻी 26 मिंट थिया आहिनि। हाणे मुंहिंजी दिलि थी चवे त उथी पियो त निमाज़ पढ़ूं।